सरवाण हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी साहब। अस्सलाम वालेकुम हाफ़िज़ साहब। जीअं त लाड़काणे में मुख़्तलिफ़ होटलनि ते केमिकल वारो खीरु हली रहियो आहे, उन मां केतिरा नुक़सान थियनि था ऐं केतिरो इंसानी जान लाइ हानिकार आहे? वालेकुम सलाम मुंहिंजा भाउ दिलबर शाह साहब। मुंहिंजा भाउ पहिरियां त अव्हांखे जस आहे जो अव्हां आज़ाद साफ़ जो किरदारु अदा कंदे पंहिंजे लाड़काणे जे इशूज़ ते ख़ासि करे इंसानियत जी बहितरी जे लाइ, इंसान जी बका जे लाइ पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु करे ऐं पंहिंजो आवाज़ु ऐवाननि ते पहुचाइण में हिकु ज़िम्मेवारी महसूसु करे। ऐं शेख हाफ़िज़ बशीर अहमद हुसैनी सवा लाड़काणो समाइताद। मुंहिंजा भाउ जीअं त लाड़काणे जे अंदरि जेको केमिकल खीरु जे करे इंसानी हानिकार ऐं उन सां गॾु हिकु इंसान जी या नसुल कशी या ख़ासि करे हिकु इंसान जो चंद ॾोकड़नि जे हवस में अची करे ऐं इंसानी ज़ात जे लाइ इहा हानिकार जेके केमिकल मुक़ररु कया था वञनि, पहिरीं त असीं मज़म्मत कंदे हुकूमत वक़्त खां मुतालबो था करियूं त महिरबानी करे इन्हनि केमिकल वारे खीर ते कंट्रोल करे ऐं इंसानी दिफ़ा जे लाइ पंहिंजो किरदारु अदा कयो वञे। जी हाफ़िज़ साहब, इन मामले ते लाड़काणा इंतिज़ामिया केतिरी मुतहरक आहे? मुंहिंजा भाउ, हींअर असांजो लाड़काणे में एसी राजा कुरैशी साहिबु तमामु बहितरीनु कमु करे पियो, जंहिंजो तव्हांजे साफ़िन जे दोस्तनि जी अकासी कंदे ताज़ो जेको आहे अल मंसूर होटल खे सील कयो वियो आहे, लब मिरान होटल खे सील कयो वियो आहे। इन खां अॻु में हाफ़िज़ स्वीट वारो जेको उनखे बि सील कयो वियो हो, जंहिं ते ॾंढ ॾोह पियो हो, जंहिं केमिकल खीर ते जिथे जिथे निशानदेगी उन्हनि खे थिए थी उन्हनि ते उहे पहुचनि था। ऐं उमेदु आहे त ईअं ई अगरि अव्हां जी इहा मुहिम हलंदी त इंतिज़ामिया जी निंड बि ज़रूरु फिटंदी ऐं अथॉरिटी कंट्रोल वारा बि जेके आहिनि उहे ज़रूरु सुजाग थींदा, छो त अवाम में बेदारी हिकु आज़ाद साफ़ जो किरदारु अदा कंदड़ ई कुझु करे सघे थो, छो त हिन दौर में सभु शइ सोशल मीडिया जे ज़रिए हर शइ ओपन कई थी वञे। मां उमेदु कयां थो अव्हां साफ़ दोस्तनि खां, ख़ुशूसी दिलबर शाह साहब खां, त अव्हां इन बहितरीन इन शइ खे तव्हां केमिकल जे ख़िलाफ़ु जेको पंहिंजो असराइतो कलम खणी ऐं तव्हां जेका मुहिम हलाई आहे उहो लाड़काणो समाइता जी तरफ़ां तव्हांखे जस ॾियां थो। उमेदु आहे त ईअं ई जेफ़ कशी महिनत रहंदी त अलाह कंदो बहितर खां बहितर थींदो रहंदो। अस्सलाम वालेकुम। जी नाज़रीन, अवां समाजी इतिहाद जे सरवाण जा कमेंट्स ॿुधा। नए प्रोग्राम ताईं दिलबर शाहिद खे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।